अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ शो में भली कार आया दानिश कुछ के जोही में ब्रेकिंग न्यूज़ दींदा हूँ तो जोही की शाही बाजार जड़े सबब मैदान जंग बणिजी वही है। ब्रेकिंग न्यूज़ आया वहाँ तई पहुँचाई पिया तो जोही की शाही बाजार में गिराक के सॾण तां बिन दुकानदार विच में झेड़ो थी पियो है। झेड़े दौरान जोही की शाही बाजार मैदान जंग में तब्दील थी वही है। लठियों सिरोटन जा छुरन जा वार कर एक बे के जख्मी किया है। ॿ ॼणा जख्मी थिया मिलन धुरिन जा। ब्रेकिंग न्यूज़ आया वहाँ तई पहुँचाई पिया तो जोही की शाही बाजार में गिराक के सॾ करण तां बिन दुकानदारनि विच में झेड़ो थियो है। झेड़े दौरान लठियुनि सिरोटन ऐं चाकुअनि जा वार करे ॿिन्हिनि धुरिन जा 2 ॼणा जख्मी थिया आहिनि। उन हवाले सां असां राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर न्याज़ चाइडे सां उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़ आगा कजो हे जोही जो शाही बाजार मैदान जंग बणिजी विया आहिनि, बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल दानिश, जोही शहर जो शाही बाजार है जिनमें सूर्य बिरादरी से ताल्लुक रखंदड़ 2 दुकानदार आहिनि, पाण में सौट आहिनि, जिन जा बूटन जा दुकान आहिनि। उन्हनि गिराक के पाण ॾे सॾण तां झेड़ो थियो आहे। झेड़े में लठियुनि सिरनि ऐं छुरियुनि जो आज़ादाना इस्तेमालु थियो आहे, जे सबबि शाही बाजार मैदान जंग बणिजी वई ऐं इलाइक़े में भाज पइजी वई। उन भाज दौरान जेके लठियूं ऐं छुरियूं लॻियूं आहिनि उन में टोटल 5 ॼणा जेके आहिनि ॿिन्हिनि धुरियुनि जा जेके आहिनि ज़ख्मी थिया आहिनि, जंहिंमें छॾाइण वारा बि ज़ख्मी थिया आहिनि, जंहिंमां 2 ॼणनि जा नाला हींअर ताईं मिली सघिया आहिनि। ॿिन्हिनि धुरियुनि जा आहिनि उहे तारिक सुरियो आहे, ॿियो सैफुल्ला सुरियो आहे, जेके उन जा डंडा लॻण सबबि ज़ख़्मी थिया आहिनि, जेको रतो रत हालत में सिविल तालका अस्पताल जोही मुंतक़िल थिया आहिनि। झेड़े में 2 धुरियुनि जा 2 ॼणा जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन दौरान भाज पइजण सबबि उते इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो ऐं हिकु धुर जा हथियारबंद पिण उते पहुची विया आहिनि। हथियारबंद पहुचण बैदि पुलिस उते पहुती आहे। पुलिस जे पहुचण बावजूद बि उते जेके झड़पूं जारी रहियूं ऐं उन्हनि झड़पुनि दौरान जेके आहिनि टोटल 5 ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थियण जा हींअर ताईं इतला मिलिया आहिनि, जंहिंमां 2 जा हींअर ताईं नाला मिली सघिया आहिनि, जिन्हनि खे तालका अस्पताल जोही मुंतक़िल कयो वियो आहे। ही जोही शहर जो जेको आहे इलाइक़ो आहे शाही बाज़ार, उन में मैदान जंग बणिजी विया झेड़े सबबि ऐं उन झेड़े दौरान 2 ॼणा जेके आहिनि उन जा नाला मिलिया आहिनि। टोटल 5 ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंमें लठियूं लॻियूं आहिनि, सिरोटा लॻा आहिनि ऐं छुरियुनि जा पिण आज़ादाना वार थियो आहे। जॾहिं त हथियारबंद पिण उते पहुची विया आहिनि। पुलिस हींअर तलब थी आहे, उते पुलिस बि पिण पहुती आहे ऐं झेड़े खे टारण जी कोशिशि कई पई वञे।